जनरेटर के बंद कर। प्यालो फुल थियो। दयाल मोगा हाँ जूस क्या रहा? हाँ मिर्चन वारो जूस तैयार करे छजो अमा। ते वारो कर हलूं। शबीरा कम तो पाण वारो तैयार है ना? मोगा जमाल घोटो तैयार आने जो करनो चाहे। जमाल घोटो हेडे खणिया मां कमान जो जूस में सावियूं मिर्चा विचाड़े आयो आ। हाँ माखे दे मिक्स करणो आ। जमाल घोटो ऐं कमान जो रस ऐं सावी मिर्च। मोगा हे तो विचड़ी वियो हाणे पींदो केर? ॾिढ फिटो आयला वो तो कलाक थी तो जो इंतजार कंदो पिया। डेली भगो बीठो आ मानू खाई वेंदो आ निभागे जलील क्यों आ रोज। वरी साग चोंदो आ ठाए दियो ऐं चोंदो आ मां पेट भरे खावा। माखे था में विझी दियो तो पाड़ियारन के भी खावाया। आ जय माल कमांड में घिरदो आ ना एक गुटली ना छदींदो आ भरी भी बधे वेंदो आ। असा पान सुन्या असा राख मानू थक जी पियाऊं इंजा खर्चा हाने केर बर्दाश्त कंदो। आज इन ॾिढ फुटे बिटके सा जुट करनी आ। गंजा मोगा जुट करण जो सोचे तो किथे वडन के दान मिले वनी वो कंडा न केढणा पेजी वनन। हिन रोज असा के तंग कयो आ सजी अवाम परेशान आ। ठीक आ पो मां भी ता गादा वाह वाह हो जमालो साहब को कंजा जड़ी काम पूरो थी वने मां भी नी 1.5 फुट सा तंग आ। ओ हलो देर छाजी आ। संगत करे वियो कलाक थियो इते मां वेठो आ थियो। 1.5 फुटिया दुनिया जा बिया भी कमकार आइन यार पो भी असा तोजे ही कम सा वया हुयासे अची आऊं। मुजो कम कर कमान जो जूस तो जे लाए वीआईपी ठहराए आयो आ। कावड़ ना कर हे जूस पी थदो थी हाँ ठार। अचे 1.5 फुटिया पी पी इयो खुटाए। अगे रहिए छोरा मुखे लिफ्ट ही न करेंदा होया। अज जो किए रवियो चेंज थियो है मुझी खिदमत ता कन अजती निभागा मुझे इशारे ते ता हलन टई टरड़ा मुखे छा कंदा ठयो ठयो मुखे त कमांड वारो रस मिली वियो है मां तो पिया। 1.5 फुटिया छा पियो सोची जूस पी ना। कुछ न तो हो जा मोगा पिया तो तो जे लाए बियो जग मां तैयार कई वेठो आ पूरो प्यालो पी वने खत्म करेस जल्दी सा। ओह नो मजो आयो। इन जूस में निभागा छा मिलायो? असा कुछ ना मिलायो आ 1.5 फुटिया। दरअसल गाली आए पाड़ियारन जी बकरी थी वई बीमार उए असा खा मिर्चन वारो जूस ठहराइण आया हे थोड़ो बचियो असा चयो से 1.5 फुटे के जूस पियायूं तू उए भी दर दर जा टुकुर खाइंदो आ तो जो मैदो साफ थी वने आ ना असा के के खबर तोके बर्दाश्त ही कोन थिंदो। डॉक्टर नलको किथे आ? ओ इन तरफ रोज भगो बीठो असारी उताकते मानी टुकुर खाए सजा खर्चा असा खा कराए असा वट हराम जो पैसो आ। पर हाने कुछ थिंदो सलाए ना हलो दिसूस तो सही। नलके ते वियो आ निभागो हलो त तमाशो था दिसूस। वारो क्यों? ॾिढ फुटिया दे खबर हाने दिमाग के सुकून मिलियो। मिर्चन जो असर हाने घट थी है मुझे पेट में हाने गड़बड़ थी लगन गया है पतनो किथे आ भाई चंबो छोई अंधो त कोने थियो निभागा हे रखियो बदनो निभागा इन पासे हलियो वञ। अध फुटे जो कम तमाम थियो शायद हाने हलो घर अबोड़े चंबो छो यही। वाह रे वाह इहो त अञा 1.5 फुटिया सा ट्रेलर हुयो वो वरी के अञा तो फिल्म पोइते आ हलो ना मजो तो दिसूस। हाँ हाँ ना अचो मूसा हलो तो बंदे पोया हूं तो दे खबर हाने वजन कुछ ढरो थियो पेट में अञा हलचल लगी पई है पानी मुखे खपे पानी। शबीरा वारो कर पानी जो बदनो भरिया दे खबर। वाह मोगा वाह जो कम क्यों थी इन दफे तो अरे शैतानी खोपड़ी जो आइडियो हली हो यार। बाकी बियो नता इन भागे के सजी रात नींद कोन ईंदी सजी रात अच वञ
शबीरो काथे अञा देर कई ते पानी न भरे आयो। शबीरा वारो कर पानी भरे आ। पानी किथे आहे पानी? पानी वारो कर पानी दे। अचे भाऊ पानी। पानी वट जी वट। जरूरत ना है। मां जो कम हाणे सफ़ा किटली थी वियो आहे। इहा सॾबी थी मोगे जी मार खबर न चार।